जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। अज जी जेका मुझी वीडियो है उहा है कुछ अलग थलग यानी कि सिरन जे मुतलिक कच्चन सिरन जे मुतलिक मां के मालूमात ॾींदुसि ऐं मूं वटि मौजूदु हूंदा कारीगर ऐं पहिरीं ॻाल्हि अव्वल वारी ॻाल्हि मुंहिंजे चैनल खे कंदा सब्सक्राइब ऐं असांजी वीडियो खे कंदा लाइक ऐं वधि मां वधि कंदा शेयर ऐं असांखे रहंदो आहे कमेंट जो इंतज़ारु। त हाणे तव्हांखे वठी हलंदुसि कच्चनि सिरनि जे कारीगर वटि। त हलो त मां तव्हांखे वठी हलां कच्चनि सिरनि जे कारीगर वटि। जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु असां मौजूदु आहियूं हिकु अहिड़ी जॻह ते जंहिंजी अवां सिंधवासियुनि खे कंहिं बि रिपोर्ट ना ॾिनी हूंदी ऐं असां रिपोर्ट ॾींदासीं तव्हांखे कच्चनि सिरनि जे मुतलिक़। अचो त हाणे कच्चनि सिरनि जे मुतलिक़ तव्हांखे रिपोर्ट ॾियूं। हे जेके सिरूं तयारु थी रहियूं आहिनि जी दोस्तों हाणे तव्हां ॾिसी रहिया आहियो ही आहिनि सिरूं, कचियूं सिरूं। हाणे हिन में कहिड़ो केमिकल इस्तेमालु थिए थो, वारी इस्तेमालु थिए थी या चीकी मिटी हूंदी आहे उहा इस्तेमालु थिए थी, छा इस्तेमालु थिए थो। हिते कारीगर जेके कमु करे रहिया आहिनि असां हिननि सिरनि जे मुतलिक़ उन्हनि खां पुछा गछा कंदासीं त हीअ कीअं तयारु थींदियूं आहिनि, कहिड़े नमूने सां तयारु थींदियूं आहिनि, सभु जेका आहे ख़बर उन खां पुछा कंदासीं। ऐं अचो त हाणे तव्हांखे वठी हलां मां हिकु कारीगर असां वटि मौजूदु आहे ऐं उन खां कुझु पुछा गछा कयूं त हीअ सिरूं कीअं थो तयारु करे। जी दोस्तों ही तव्हां सिरूं कचियूं ॾिसी रहिया आहियो, छड़ी लॻी पई आहे, बिल्कुलु कतारनि में पियल आहिनि। ऐं ही तव्हां मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे रहियो, घुमाए रहियो आहे बिल्कुलु। ऐं चङे नमूने सां बहितरीनु सिरूं आहिनि ऐं बहितरीनु कारीगर हिन सिरनि खे तयारु कयो आहे। उहो कारीगर बि असां वटि मौजूदु आहे। असां उन खां पुछा गछा कंदासीं त हिन में मटेरियल कहिड़ो इस्तेमालु कयो वञे थो। हिन सिरनि जे कारीगरनि खां असां पुछा कंदासीं त हीअ केतिरे टाइम मिटी ॻोही वञे थी ऐं कहिड़े क़िस्म जी हिन में मिटी विझी वञे थी, चीकी मिटी आहे या ॿी का मिटी आहे ऐं वारी छो इस्तेमालु थिए थी। ऐं उन्हनि खां हिन कारीगरनि खां पुछा कंदासीं। त हलंदासीं हाणे असां कारीगरनि वटि। जी दोस्तों तव्हां हे ॾिसी रहिया आहियो त हीअ कारीगर मज़दूर माण्हू कीअं हिकु सिरूं तयारु करे रहिया आहिनि। बिल्कुलु तव्हांजे साम्हूं आहे, बिल्कुलु फुर्ती सां तयारु करे रहियो आहे असांजो ही मज़दूर आहे, मिस्किन आहे, तव्हांजे साम्हूं आहे ऐं वॾी महिनत तव्हां ॾिसी रहिया आहियो, तव्हांजे साम्हूं आहे। बिल्कुलु कचियूं सिरूं कीअं तयारु थींदियूं आहिनि। जी उस्ताद अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। उस्ताद ए तुसां ए सिलां जेके घतंदे पियो ए मिट्टी माना ॻोहींदो या कीअं ॻोहींदो थोरो इन दे सिले जे मुतालिक़ कुझु ॿुधायो असां जेके दोस्त ॾे पन फोन ते। ॻाल्हि ॿुधाए, मिट्टी जी वॾी महिनत आहे जी। असां ग़रीब माण्हू सबूत सवेल हूंदो थधि च मिट्टी ठाहींदो करेंदो इहो सिला खपजांइ कोन्हे पिया, कोन ॿिए ॾींहुं खपजांइ मिट्टी चौथे ॾींहुं सुकजांइ कोन्हे पिया। वॾे माना असां ग़रीब लाचारी माना किकरूं माना। बिल्कुलु सही है, पर ये जेका मिट्टी जेका तुसां आणींदो कहिड़े तरफ़ का मिट्टी आणींदो? असां काचे जी मिट्टी हूंदी है या मिसाल अञा ॿिए तरफ़ का आणींदो तुसां? मिट्टी जेका आसे पासे खां असां चवंदो सबूत सवेल आंदो रोज़ी करेंदो पर रोज़ी त हाल कोन्हे को। बिल्कुलु सही ॻाल्हि है। तुसें आसे पासे विच पाणी भी त कोन्हे को, पिछे पाणी तुसां किथों आणींदो इहो? पाणी वीचारा जुसफ जमाली वीचारा ॾींदा है सम्झे जी। इहो वीचारा ॾींदा है पाणी तूं भरो हूंदो, बाक़ी ॿिया त में का शइ कान्हे का, ना नलका आहे ना बोर आहे। बिल्कुलु को नलको बि नज़र नथो अचे असांखे। दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो। ऐं साईं तुसां जेको है जेके वारी है विच इस्तेमालु करंदो, वारी केतिरे दे करे इस्तेमालु की वारी इन जे करे इस्तेमालु करंदो जो एकारब निकलसी कोन्हे है। अच्छा मतलब एज जेका है सेल जेका है एज पोसी त जेकॾहिं वारी न होसि त माना उहा कोन निकलसी कोन वापसि कोन चमड़ी होसी मथे। अच्छा वारी इस्तेमालु इन जे करे माना कारब जेको आज़ाद थिया निकिता हूंदा, सेल बि सोहणी थींदी। जी उस्ताद तुसां जेके इस्तेमालु सिला तयारु करंदो त डेली माना हिसाब सां घणा सिला तयारु करंदो? डेली असां घटाईंदो 1500 1600 केॾी महिल 1400 माना इहो 1000 मतलब 1000 का वठू शुरू है 12 13 14 15 लास्ट माना 16 ताईं सुरी वेंदी है। इतले ताईं ऐं विच भला तुसे को कमाई वगैरह है होसी या कानी का कमाई है के हिसाब नाल कमाई हो तो माना 500 ठांदन जी। वो भी माना कदा वेंदे पिन कदा नहीं खपदा कदा कीअं ए सेल हिकड़ी फी सेल ते पर हिसाब नाले जा हज़ारे दे हिसाब नाले ते हिकड़ा 1000 जिको सजा कच्ची सेल दा तो उहो माना तुसा कीअं हिकड़ा 1000 सजी सेल दा कीअं दो 1000 ते 1000 देंदो हिकड़ी सेल नहीं खपेंदो। सेल मतलब माना रुपए हिचे ते माना सेल थी गई ऐं 1000 रुपए ते 1000 सेल दा ना। जी जी हां माशाल्लाह दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो केॾी महिनत कई आहे दोस्तनि ऐं काफ़ी ॿिया बि कारीगर असां वटि मौजूदु आहिनि। असां उन्हनि खां पुछा गछा कंदासीं।
जी हाणे उस्ताद खां असां पुछा कंदासीं त हिन सिरनि में कहिड़ा कहिड़ा औज़ार इस्तेमालु थियनि था। अचो त उस्ताद कारीगर खां पुछा करूं। उस्ताद हे जेके सिला तुसां ठाहींदे पियो इन विच कहिड़े कहिड़े मतिलबु औज़ार जेके आहिनि कमु औंदा आहिनि? असां पहिली ॻाल्हि त कूॾर जी पाण ॾिसो था। ॿियो हे पाणी हमरा भरिया आहियो ड्रमड़ियुनि ते कवाटियुनि ते। जी हा, ॿियो कारब बसि हलायूं पिया था। कोडर आहे, कारब आहे ऐं ड्रमड़ियूं ऐं कवाटी, इहे ज़रूरी शयूं आहिनि हिन जे जी लाइ। हा, इहे शयूं आहिनि। जी दोस्तो, सिरूं कहिड़े तरीक़े सां तयारु थींदियूं आहिनि मां मूंखे ॿुधाईंदुसि पंहिंजो अयाज़। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त हिन मिटीअ खे जेको आहे पटियो वेंदो आहे। मिटीअ खे पटण खां बाद में उनखे पाणी विझी उनखे ॻोहियो वेंदो आहे। ॻोहण खां बाद में उन में वारी विधी वेंदी आहे। वारी खां बाद में उन्हनि वटि हिकिड़ो औज़ार आहे। मिटी तयारु थी वेंदी आहे, पोइ उन्हनि खे औज़ार खे नालो आहे उन औज़ार जो कारब। कारब में टुकड़ा टुकड़ा मिट्टी जा विझी पोइ कतारूं करे सिज जी रोशनी में हिननि खे विधो वेंदो आहे ऐं 2-3 ॾींहंनि ताईं हिननि खे रखियो वेंदो आहे सुकण जे लाइ, जीअं सुकनि। सिरनि जे अडोखे थियण खां बाद में हिननि जी हिकु थड़ी हई वेंदी आहे। बाद में हे जेकी सिरूं आहिनि उहे विकिरो कयूं वेंदियूं आहिनि ऐं ही हिकिड़े रुपए में हिकु सिर आहे ऐं याने कि 1000 ते 1000 सिरूं ॾियो। ऐं ही मज़दूरनि जी महिनत आहे। तव्हां ॾिसी सघो था ही सिर कहिड़े तरीक़े सां तयारु थियल आहे। मां कैमरामैन नसीम अहमद खे चवंदुसि त ही असांजे दोस्तनि खे क़रीब वेझो ॾेखारे। ही वॾी महिनत कई वई आहे। हिकिड़ी सिर न आहे, ही हज़ारनि जे तइदाद में हिते मौजूदु आहिनि। जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया, हिन भूअ सॼीअ जा भाॻिया, पोइ सूर न रहंदा साॻिया, पोइ सूर न रहंदा साॻिया, कंदा सभु मस्त कलंदर, दमादम मस्त कलंदर। जी दोस्तो, असांजी अॼु जी वीडियो तव्हांखे कीअं लॻी? असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, वधि में वधि शेयर कंदा ऐं असांखे रहंदो तव्हांजे कमेंट जो इंतज़ारु ऐं असांजे चैनल खे कंदा सब्सक्राइब। तेसि ताईं अॻिली वीडियो ताईं असांखे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।